माउ सिर्फ़ु हिकु न पर टे माउरूं थींदियूं आहिनि। हिकु माउ आहे असांजी जनमदाता, ॿी माउ आहे मातृभूमि ऐं टी माउ आहे असांजी मातृभाषा मादरी ॿोली, यानी जंहिं ॿोलीअ में माउ ॾिए थी मिठड़ी लोली। बोली असांजी मिठड़ी अम्मा। असी सिंधी आहियूं लक्ष्मी, असांखे सिंधीअ में ॻाल्हाइणु खपे। मुझे तो बचपन से ही सिंधी भाषा बिल्कुल पसंद है। Just think about English language only. अरे ये कीअं हली वियो, मूंखे ॿुधाए त वञे यार। ॾाढो सुठो माण्हू हो। कहिड़ो माण्हू? माण्हूअ जी त ख़बर कान्हे पर ॾाढो सुठो हुयो। मां आसमान जी ऊंचाइनि खे छूण थो चाहियां, मां खूब पैसो कमाइण थो चाहियां। अरे उन्हें उड़ने दो आसमान में, उड़ने। पखी आसमान में केतिरो बि ऊंचाइनि थो ॾामे, पर उनखे बि खाइण पीअण लाइ ज़मीन ते अचणो पवंदो आहे। पर पुट मुंहिंजी ज़बान जो छा? तेरी मासी के लिए क्या पॉसिबल नहीं है बता। नेठ त थींदो सोझरो, रहणी नाहे रात, या सब खे तात त मोटी ईंदो मेंधरो। हर जगह सरनेम चेंज कर दिया है, किसी को पता भी नहीं चलेगा कि मैं सिंधी हूँ। आपको क्या पता हाई सोसाइटी की लाइफस्टाइल क्या होती है? सिगरेट और शराब आजकल हाई सोसाइटी में तो कॉमन है। मेरी नजर में 2-3 फ्रेंड्स हैं, एक नहीं तो दूसरा, दूसरा नहीं तो तीसरा। आज तुम्हारे लिए, कल मेरे बारे में उल्टा सीधा बोलेगी। हमें आजादी चाहिए। आजादी? कंहिंखां आजादी? पंहिंजी पवित्र संस्कृति खां, पंहिंजी मिठड़ी ॿोलीअ खां, पंहिंजे समाज खां, या पंहिंजे संस्कारनि खां? कन्हैया लोली लाल लोली, मिठड़ा लोली लाल लोली। बाक़ी रही ॻाल्हि सिंधी ॿोलीअ जी, त सिंधियत जूं ॻाल्हियूं समाज में कबियूं आहिनि, घर में न। तव्हां सिंधियत प्रेमीअ जे वेस में सिंधियत जा हत्यारा आहियो, हत्यारा। सिंधी भाषा की कोई वैल्यू है? हाल उन मजबूर बोलिया खां वनी कोई पुछे। जहिड़ो अॼु मुंहिंजो समाज में स्टेटस आहे, मूंखे पाण सिंधी सॾाइण में गिल्टी महसूस थींदी आहे। ऐं तूं वरी मुंहिंजे ॿारनि खे थी सिंधी सेखारी? मम्मी अगर घर में ॿारनि खे सिंधी सेखारे थी त हिन में बुराई छा आहे? पंहिंजे ही ॿारनि हथां जी अड़े जा दफनाए वञे। असां नौजवान सिंधियत जे वाधारे लाइ अॻियां न ईंदासीं त केर ईंदो? सरकारी खातनि जे वॾनि उहिदनि ते सिंधी न जे बराबर आहिनि। अम्मा यूपीएससी जो एग्जाम नज़दीक आहे, पढ़णो तो पवंदो न। इहो ई त कमाल आहे पंहिंजी मातृभाषा जो।